एज़ अ कैंडिडेट असांजी कम्युनिटी लाइ छा था सोचो? पहिरियों मंशूर जेको आयो, इहो पहिरियों मंशूर मुंहिंजो लिखियलु हो। मुंहिंजे मंशूर खां पोइ हुननि जी कॉपी थी। सर, जेका शराब आहे उहो छो आम थी? ख़ासि करे पंहिंजी कम्युनिटी में काफ़ी ज़्यादा शराब माना एज़ अ स्टाइल सम्झो वञे थो। सियासत छा आहे तव्हांजे हिसाब सां? सुठे लीडर जूं कहिड़ियूं निशानियूं आहिनि? हिकिड़े सुठे लीडर में छा हुजणु घुरिजे? मुंहिंजे देश जा प्यारा दोस्तो, अॼु आहियूं असां हिकिड़ी एनर्जेटिक पर्सनैलिटी जेके असांजे इलेक्शन 2024 ऐं 25 जा हिकिड़ा कैंडिडेट बि आहिनि, साईं डॉक्टर दादन राम अर्शी साहब। ऐं ॿुधाईंदो हलां त इलेक्शन 2021 असांजी जेको कम्युनिटी जी मेघवार कम्युनिटी इलेक्शन आहे उहा हिकिड़ी दिलचस्प थी गुज़री आहे ऐं तमामु मज़ो आयो दोस्तनि खे। त उन हवाले सां मां जेको आहे हिकिड़ो दिलि मां हिकिड़ो ख़्यालु आयो त इलेक्शन 2024 ऐं 25 खे हिकिड़े ऑनलाइन हिकिड़ो माना यादगार जे लाइ हिकिड़ो रिप्रेज़ेंट कयां। त अॼु आहिनि साईं जन असां सां आहिनि। साईं जन सां जेको आहे काफ़ी असां जेको आहे डिस्कशन कंदासीं इलेक्शन 2025 लाइ। साईं जन कैंडिडेट्स एज़ आहिनि। ठीकु आहे, नमस्ते सर। सर नमस्ते। सर, मां जेको आहे एतिरो ज़्यादा डिस्कशन नथो करणु चाहियां। कुझु मां बेसिक क्वेश्चन्स जेको आहे तव्हांखां पुछंदुमि त तव्हां एज़ अ कैंडिडेट असांजी कम्युनिटी लाइ छा था सोचो? ठीकु आहे, छाकाणि त तव्हां बिल्कुलु माशाल्लाह हिकिड़ो यंग बि आहियो ऐं एनर्जेटिक आहियो। ऐं पोएं दफ़ा जेको आहे तव्हांजो मंशूर मां ॾिठुमि पोएं इलेक्शन में, त उन मंशूर मूंखे अट्रैक्ट कयो त बाक़ाइदा साईं जन सां मां चयुमि त टाइम वठणु घुरिजे। त नंबर फस्ट जेको आहे मां बेसिक सवाल इहो कंदुमि त सियासत छा आहे तव्हांजे हिसाब सां? सियासत खे ॾिठो वञे त जीअं असां चऊं था त हीअ असां सियासत न, हीअ असांजी शेवा आहे। अगरि सियासत असां पंहिंजनि सां कंदासीं न त मतिलबु असां गद्दार सॼा वेंदासीं। हीअ सियासत न आहे, हीअ शेवा आहे असांजी। असांजो पहिरियों मिशन अवाम दोस्त पैनल जो आहे, असांजो आहे त पंहिंजी कम्यूनिटी जी शेवा करणु। ॿियो हिन में कुझु असांखे मिले नथो, पर जोश आहे, जज़्बो आहे। हाणे की न आहे, यूनिवर्सिटी लेवल खां आहे तॾहिं असां आयासीं यूनिवर्सिटी लेवल में, तॾहिं खां असांजी इहो माना हिन प्लेटफॉर्म ते आया आहियूं। अॼु ताईं बि असांजो जोश ऐं जज़्बो साॻियो ई आहे। साईं, मूंखे मतिलबु एज़ अ पॉलिटिक्स में घणो अर्सो थियो आहे। तव्हां स्टूडेंट लेवल जी पॉलिटिक्स कई आहे? कहिड़े क़िस्म जी पॉलिटिक्स कई आहे तव्हां इहो थोरो डिफाइन कयो? मां स्टूडेंट लेवल 2003 खां, जीअं मां टंडो यूनिवर्सिटी हुयुसि तॾहिं स्टूडेंट लेवल खां मुंहिंजी पॉलिटिक्स हुई। पोइ असां हिते आयासीं, पोइ हिते असांजो ग्रुप आहिनि, कोई डिस्ट्रिक्ट घोटियूं, कोई माहर ग्रुप जा आहिनि, कोई ढुंड ग्रुप जा आहिनि। असांजी बेसिकली मुंहिंजो माहर ग्रुप सां ई वास्तो रहियो आहे ऐं हाणे बि माहर ग्रुप सां ई असांजो वास्तो आहे। सर, सवाल में असां ॾिठो आहे त सुठे लीडर जूं कहिड़ियूं निशानियूं आहिनि? हिकिड़े सुठे लीडर में छा हुजणु घुरिजे? सुठे लीडर जी निशानियूं इहो आहिनि त अगरि उहो लीडिंग ते अचे त जेका हुन सां गॾु दोस्त हुजनि हुन खां गॾु खणी हले, हुन जा ॾुख सुख ॾिसे। अगरि हुन जो अॼुकल्ह जो जेको मां लीडिंग जो ॿुधायां थो त एज़ अ टिशू पेपर तौरु माण्हू यूज़ कनि था, पर मां पंहिंजे जेको मुंहिंजा अवाम दोस्त पैनल जा आहिनि दोस्त, जीअं मां हुननि खे रखियो आहे। असां 2 दफ़ा में कॉन्टेस्ट करे चुका आहियूं, न्यू हुयासीं, ज़रूरु कुझु ग़लतियूं असां खां हुयूं, असां न आयासीं हिते हिन सियासत में, पंचायत जी में। पर असांखां जेका बि अॻु खां पहिरीं कॉन्टेस्ट खां वठी सेकेंड ऐं थर्ड, अॼु सभु दोस्त मूं सां गॾु ई आहिनि। छो त अॼु ताईं असां कॾहिं बि हुननि खे न एज़ अ टिशू पेपर वांगुरु यूज़ कोन कयो आहे। हमेशह हुननि जी ख़िदमत कई आहे। अॼु हुननि जी महिरबानी 6 सालनि खां अॼु बि उहे असां सां गॾु ई आहिनि। अव्हांजो मंशूर छा आहे? ठीकु आहे, अव्हां कम्युनिटी लाइ छा था करणु चाहियो? बेसिकली मंसूर जी ॻाल्हि आई आहे त मां तोखे ॿुधाईंदो हलां त पहिरियों मंशूर मां ॾिनो हिते। अॻु में जेके बि इलेक्शन थियूं, ईअं माना पंहिंजो विदाउट मंशूर थियो ऐं कम बि न थियो। पहिरियों मंशूर जेको आयो, इहो पहिरियों मंशूर मुंहिंजो लिखियलु हो। मुंहिंजे मंशूर खां पोइ हुननि जी कॉपी थी। त जेका दोस्त असांजा विन करे आया, शायदि हुन मंशूर ॾेई करे उहा माना जेको मंशूर अव्हां जा ॾाढो रखियो, हुननि हुन ते कमु न कयो। त अॼु हुननि जो तव्हां ॾिसो त अॼु उहो माना हुननि खे हर प्रोग्राम में एक्सक्यूज़ कनि था, असांखां ग़लती थी वई आहे। बेसिकली ॾिसो न, अगरि कोई बि माण्हू कोई बि कमु करे थो, कोई बिज़नेस करे थो या का बि कमु करे थो, उहो पंहिंजी मैनेजमेंट ठाहे थो। त मंशूर पहिरियों मूं ॾिनो, त मां मंशूर त सोचियो, एजुकेशन त सोचियो, त असांजे हिते ॾेर की सिटी में तव्हां ॾिसो त एजुकेशन लेवल मुखियनि खां बि सवाइ हटे करे बि न, असांजा दोस्त जेका तव्हां ॾिसो के डॉक्टर आहिनि, के वकील आहिनि, ऐं असां ॾेर की सिटी में क़रीब मुंहिंजे ख़्याल में
60+ टीचर आहिनि, हुननि में कोई मुखियुनि जो हथु न आहे। अगरि ये मुखी एजुकेशन ते कमु करण जा न अॼु 60+ आहिनि न, मां अंदाज़े चवां थो इहो 160 ताईं हुजनि अगरि इहे पंहिंजे मंशूर ते हलनि हा। बाक़ी मंशूर ते कोन हला, मुंहिंजो पहिरियों मंशूर एजुकेशन तो हुयो, वधि में वधि पंहिंजा जेका आहिनि मारवाड़ आहे, मेघवाल बिरादरी आहे, हिनखे ग़रीब घर घणा आहिनि, हुन जा ॿार वेठा आहिनि, मज़दूरी कनि था, उहे स्कूल नथा वञी सघनि, हुननि वटि एतिरो पैसो बि न आहे, एतिरो अफोर्ड नथा करे सघनि भली स्कूलनि जे लाइ, जे उहे भली स्कूल चाहे प्राइमरी में बि पढ़ाइनि। असांजो पहिरियों मंशूर इहो आहे एजुकेशन। अगरि असां विन करे आयासीं त असां हिननि खे भलो प्लेटफॉर्म ॾींदासीं पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे। ऐं हुन खां पोइ तव्हां ॾिसो, तव्हां कैलकुलेट कयो त ॾेरकी सिटी में BSc क्लियर्स जेका दोस्त आहिनि असांजे, BSc ऑनर्स वेठा आहिनि, BSc पास वेठा आहिनि, BA पास वेठा आहिनि, हुननि जो रस्तो ई न आहे। सिर्फ़ु असां जिथे वञूं चए यार मुंहिंजो पुटु BSc कई वेठो आहे, ड्यूटी नथी मिले, उहो कंहिं ते असरु पए थो, ॿियनि छोकिरनि ते असरु पए थो जेका पढ़नि था, डिमोटिवेट थियनि था। त असां अगरि आयासीं त असां हिकु पंहिंजो कैंपस ठाहींदासीं एजुकेशन, हुनमें जेका बि असांजा इंटर या BSc क्लियर दोस्त आहिनि, असां हुननि खे गॾु खणंदासीं, हिकु ऑफिस ठाहींदासीं ऐं कोशिशि कंदासीं वधि में वधि त जेका असांजा दोस्त आहिनि जंहिंखे अप्लाई जी ख़बर बि न आहे, सिर्फ़ु हुननि पास करे वेठा आहिनि, हुनखे ख़बर न आहे कहिड़े माना डिपार्टमेंट में कहिड़ियूं जॉब्स अचनि थियूं, त असां उन्हनि लाइ हिकु ऑफिस ठाहींदासीं, हुननि सभिनी जो रिकॉर्ड असां पाण वटि रखंदासीं, पोइ जिथे अप्लाई जी कोशिशि थी असां हुनखे अप्लाई कराईंदासीं। मुंहिंजो इहो वॾो ख़्वाबु आहे त मां हिकु पंहिंजो सेंटर ठाहियां, उते असांजा जेके बि मेघवार बिरादरी जा दोस्त आहिनि जेके BS इंटर करे आया आहिनि, हुननि खे उते तयारी करायूं, पंहिंजा हिकु। साईं तव्हां चयो त उन्हनि खे अप्लाई करणु ऐं उनजी कोचिंग वग़ैरह उनजी जेको आहे ख़र्चो आहे उहो तव्हां पाण अफोर्ड कंदव? ज़रूरु, मुंहिंजो पंहिंजो हिन टाइम इतिहाद आहे, मुंहिंजो पैनल हूंदो, मुंहिंजा सुठा दोस्त आहिनि, असां वटि डोनर भला आहिनि ॾियण वारा। अगरि असां इनकम ते लही पियासीं, अगरि असां विन करे आयासीं त बि असां इहो कमु, इहो पहिरियों असांजो कमु इहो ई हूंदो त बाबा असां पंहिंजे कोचिंग सेंटर ठाहियूं, जिते असांजा जेके दोस्त आहिनि जंहिंखे माना ख़बर बि न आहे, प्रॉपर वे जी ख़बर बि न आहे, किथे अप्लाई करणो, किथे जॉब्स अचनि थियूं, असां हुननि खे जॉब्स में अप्लाई बि कराइण लाइ कोशिशि कंदासीं, असां हुनखे घुराईंदासीं। ऐं हुन खां पोइ असां उते हिकु या ॿ टीचर रखंदासीं जेको हुनखे तयारी कराए। हाणे तव्हां ॾिसो न, हिन टाइम मेरिट हले पई, मेरिट बुनियाद ते असां 14 स्केल 14 या 16 वठी सघूं था। अगरि असां कोशिशि कंदासीं न, अगरि 30-40 दोस्त वेठा आहिनि, हुननि खे सही तरह सां तयारी कराईसीं त 20 शागिर्द मां चवां थो एग्ज़ैक्ट पंहिंजी मेरिट ते अची वेंदा। असांजे मंशूर में पहिरियों इहो आहे। ॿियो आहे बेरोज़गारी, असां वटि बेरोज़गारी घणी आहे, दोस्त बेरोज़गार वेठा आहिनि, असां वटि हुनजो बि प्लान आहे। अगरि असां इहो सॼो प्लान असां विनिंग खां पोइ असां ज़ाहिर कंदा असांखे कहिड़ो कमु कीअं करिणो आहे। ॿियो असां वटि पंचायत आहे, पहिरीं ॻाल्हि त असां 15 सालनि में पंचायत रजिस्ट्रेशन ई कोन थी आहे, वॾो कमु इहो आहे जेको असां अॼुकल्ह मुखिया चवंदा असां पंचायत रजिस्ट्रेशन कराईंदासीं, पर हुनखे ख़बर में आहे रजिस्ट्रेशन थींदी कीअं, हुनजो वे छा आहे, हुनजी डॉक्यूमेंटेशन छा आहे, हुनजी ऑफिस किथे आहे, हुनखे इहा बि न आहे ख़बर। जेसि ताईं असांजो बेस न ॿधंदो होसि ताईं असांजी पंचायत ईअं सो नाकारा सम्झो, कंहिं कम जी न आहे। पंचायत रजिस्ट्रेशन हूंदी त असांखे फंड्स ईंदा, कम्स मिलंदा, न त साईं उहो साॻियो हाल आहे जीअं पोयां हले थो। 2021 वारी इलेक्शन में तव्हांखे शिकस्त जो मुंहुं ॾियणो पियो, काफ़ी ॻाल्हियूं थियूं तव्हांजे बारे में, तव्हां उनखे कीअं फेस कयो था, मतिलबु क्रिटिसिज़म खे तव्हां कीअं फेस कयो? पंचायत वारी? जी सर। पंचायत मां तव्हांखे ॿुधायां न, असां तॾहिं माना हिकु अॻ में इलेक्शन हुई, हीअ बि इलेक्शन आई, त शायदि असां न्यू हुयासीं, असांजो ओतिरो कमु बि कोन्ह थियल हुया, असांजा दोस्त एतिरा इम्प्रेस कोन्ह थियल हुया, असल सॼो कमु ऐं शेवा सां, हुनखां असां कंटिन्यू कमु रखियोसीं, पंहिंजो कंटिन्यू कमु रखियोसीं त अॼु रिज़ल्ट साम्हूं आहे। शायदि असां सां गॾु भला दोस्त आहिनि, भलो ग्रुप आहे ऐं कमु कंदड़ ग्रुप आहे। असांजे तव्हां पैनल ॾिसो, पैनल में सभु असां तव्हांखे माना दोस्त ॿियनि पैनल जे कंपेरिज़न तव्हां ॾिसो त दोस्त असांजा तव्हांखे बहितर हूंदा हुननि सभिनी में। सर 2021 वारी इलेक्शन मूंखे बिल्कुलु चङी तरह यादि आहे, त हुकूमत तव्हांजे हथ में न हुजण खां बग़ैर तव्हां सेल्फलेसली कहिड़ा कमु कया कम्यूनिटी लाइ? हुकूमत न हुजण जे करे असांजा ॾिसो न असां वटि फंड हुया, न ॿिया मसइला हुया जेका असां माना कम्यूनिटी लाइ हेल्प करूं। हा, जिथे असांजो वस थियो, के दोस्त आयो, के मसइले में फाथो, असांजा जेका ग्रुप आहिनि, दोस्त आहिनि, असां ज़रूरु असां बि मथी लेवल ते कोई दोस्त असांजा सियासी ग्रुप बि आहिनि, हुननि जे थ्रू जेका बि असां दोस्त आयासीं, कंहिंजा कमु थिया, कंहिंजा न थिया, छा ॿुधायूं, सभिनी सां कमु कयासीं, पर कंहिंजा कमु थिया, कंहिंजा न थिया, पर गॾु बीठासीं सीनो सीने सां ॾेई, गॾु बीहण वॾी ॻाल्हि आहे, कमु थियण। सर जेका शराब आहे
वो छो आम थी, ख़ासि करे पंहिंजी कम्युनिटी में काफ़ी ज़्यादा शराब माना एज़ अ स्टाइल सम्झो वञे थो। ऐं उन हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदव? शराब जी रोकथाम लाइ असांखे छा करणु घुरिजे? ऐं तव्हां एज़ अ जॾहिं इनशाला तव्हां हुकूमत में हूंदव त तव्हां छा कंदव? ॾिसो, जीअं तव्हां ॻाल्हि कई न, इहो शराब स्टाइलिश थी वई आहे। स्टाइलिश थी न आहे, असांजे कुझु दोस्तनि ई हुनखे स्टाइल बणाए छॾी आहे, स्टाइलिश बणाए छॾियो। ॾिसो, जॾहिं मथी सतह ते कुझु इलेक्शन वग़ैरह थियनि थियूं, छा थियनि थियूं, इलेक्शन थियनि थो, हुन में असांजा पंहिंजा ई लीडर मतिलबु असांजा मुखी साहिबान, उहे हिकु हिकु ॿार खे अगरि महीनो महीनो शराब पीआरनि, शराब महीनो पीआरनि, त उहो स्टाइलिश न आहे, उहो हुनजी माना आदत बणिजी वेंदी। जीअं असांजे मथियूं इलेक्शन अचनि थियूं, हुननि में असां वटि छा आहे, हाणे नाला कंहिंजा खणा, सम्झी त उहे पाणी वेंदा, छो त पोइ असां वटि शराब ईअं पाणी वांगुरु हले थी, जेको न बि पीआरे थो हुनखे पीआरियो वेंदो पियो। पोइ सर जॾहिं असांजा पंहिंजा वॾा इहो हथु क़दम खणंदा, पोइ नंढा त उहे स्टाइलिश बणंदा ई बणंदा। बाक़ी असां कोशिशि कंदासीं वधि में वधि। मुंहिंजी इहो पहिरियों मंशूर में इहा बि आहे ॻाल्हि हुई त बाबा असांखे शराब खां रोकथाम करणी आहे। दोस्तनि खे हर शइ जॾहिं ख़तमु थींदी, जॾहिं असां एजुकेशन ॾींदासीं, तालीम आम थींदी, इहे कम ख़तमु थींदा। तालीम आम न थींदी, इहे कम हलंदा रहंदा। सर असांजी कम्युनिटी में मां ख़ासि करे ऑब्ज़र्व कयो आहे त जेको शागिर्द हूंदो आहे, पढ़ण वारो ॿार, उनखे वांदो सम्झो वेंदो आहे। ऐं उहो ॿार जेको उन्हनि खे कमाई ॾिए, 4-5 हज़ार जी नौकिरी करे घर में कुझु न कुझु पैसो वठी अचे, त उनखे एज़ अ ईअं सम्झो त घर में एतिरी रिस्पेक्ट मिलंदी आहे। उन्हनि खे तव्हां कीअं सम्झाईंदव त इहा 5,000 जी नौकिरी उन ॿार जो फ्यूचर न आहे? उहो उन ॿार जो फ्यूचर इहो आहे त फ़िलहाल उहो पंहिंजा 12 साल सुठे नमूने पढ़े, कंहिं चङी यूनिवर्सिटी में वञे ऐं कुझु चङो ऑफिसर थी ॾेखारे। तव्हां इहो कीअं फेस कंदव पंहिंजी कम्युनिटी खे? हाणे ॾिसो न, तव्हां ॻाल्हि कई त कमाईंदड़ पुटु प्यारो लॻे थो। मां तव्हांखे पोयां ज़िक्र कयुमि त असां वटि इंटर BSc कयल जेका दोस्त आहिनि, उहे वेठा आहिनि, हुनखे जॉब्स कोन मिलिया, हुनखे तरीक़नि जी ख़बर ई न आहे। हर घर में इंटर BSc वेठा, हुनखे अप्लाई जी बि ख़बर न आहे, ऐं न ई हुननि खे हिन वे जी ख़बर असां किथे अप्लाई कयूं, कॾहिं जॉब्स अचे थी, या हुनखे को रस्तो नथो ॾेखारे। जे रस्तो न मिलंदो त उहे कॾहिं भला लॻंदा हुननि खे? हुन वटि जॉब्स हूंदी बि कोन। जॉब्स न हूंदी त पोइ कमाईंदड़ पुटु भलो लॻंदो। त असांजे मंशूर में इहो मां तव्हांखे ॿुधायां, कोचिंग सेंटर मूंखे ठाहिणो आहे, जंहिंमें जेके पढ़ियल लिखियल दोस्त आहिनि, हुननि खां असां डॉक्यूमेंट्स वठणा आहिनि, उहे हुननि सां घुराए करे हुननि जा अप्लाई कराइणा आहिनि, हुननि खे तयारी कराइणी आहे। जॾहिं उहे जॉब्स में लॻा, अस ख़ुदि कमिटी सम्झी वेंदी त बाबा हाणे कमाईंदड़ केरु आहे ऐं मुस्तक़बिल असांखे केरु खणे। बाक़ी तव्हां इअं ॾिसो हिन ॻाल्हि जो न, थर में वञो तव्हां विज़िट कयो हूंदो, मुंहिंजा घणा दोस्त आहिनि हुतां जा, ॾिस झूपड़ियुनि में वेठल बि MBBS डॉक्टर हिन दफ़े थिया। वॾी ॻाल्हि इहा आहे त हिन दफ़े पूरी सिंध में भील बिरादरी ऐं मेंगवार बिरादरी जा वधि में वधि दोस्त MBBS में सिलेक्शन थी आहे। इहा असांखे फ़ख्र जी ॻाल्हि आहे, मेंगवार बिरादरी लाइ या भील बिरादरी लाइ न। ॾिसो न, हुते इहो वे ठही वियो आहे। हाणे हिंदुस्तान में हिकु ॻोठ आहे जंहिंजी आबादी आहे मुंहिंजे ख़्याल में 150, 165 आबादी आहे, जंहिंमें 150 ICS ऑफिसर। छो? हुते माहौल आहे, असां वटि माहौल न आहे। जॾहिं असां एजुकेशन ते कमु कयोसीं, माहौल ठही वेंदो, अस रस्ता निकिरी ईंदा। हा, वक़्तु लॻंदो, वक़्तु लॻंदो, हा, ॾुखियो जान आहे, वक़्तु लॻंदो, पर असां कोशिशि पंहिंजी कंदासीं। बेसिक सवाल कयां थो तव्हां, कामयाबी छा आहे सर? हर को माण्हू पंहिंजी प्रॉपर्टी ठाहिण में आहे, हर को पंहिंजे घर खे ठाहिण में आहे। मां ॾिठो आहे त माण्हू कामयाबी उनखे ई था सम्झनि, पंहिंजी औलाद खे कामयाबु था करणु चाहिनि। ऐं जेको आहे उहो चवनि था त असां वटि प्रॉपर्टीज़ हुजे, गाॾियूं हुजनि, सुठियूं नौकरियूं हुजनि, इज़त शोहरत दौलत हुजे, ऐं बाक़ी जेको ग़रीब आहे उहो उते ई माना हेठि ई वेही आहे। ठीकु आहे, तव्हांजे हिसाब सां कामयाबी छा आहे? कामयाबी पैसो न आहे। जेके माण्हू सम्झनि था न त कामयाबी आहे, मूं वटि पैसो आहे, मूं वटि गाॾियूं आहे, मूं वटि इहा कामयाबी न आहे। कामयाबी आहे इंसान जी जॾहिं हुन वटि भला दोस्त हुजनि, भला दोस्त ई हुनजी कामयाबी आहे। बाक़ी माण्हुनि जी सोच, हर कंहिंजी पंहिंजी सोच आहे, मां एतिरा पैसा कयां, मां कामयाबु थियां, फलाणो मुंहिंजा ॻाल्हिनि हे ॻाल्हिनि। त मां इहो सम्झां थो जंहिंसां भलो ग्रुप आहे, भला दोस्त आहिनि, उहो ई कामयाबु माण्हू आहे। जेको ॿियनि जे दिलि में जॻह ठाहे, कामयाबु उहो माण्हू आहे, बाक़ी पैसे वारो कामयाबु न आहे। सर 2022 जो वाक़ियो आहे, जॾहिं मूंखे एंट्री टेस्ट लाइ पैसा न आया मूं वटि, त मां राड़की साहिब ॿुधमि त हुते फ्री मेडिकल जी टेस्ट जी तयारी कराइनि पिया। ऐं जॾहिं मां हुते वियुमि त सिक्योरिटी गार्ड्स मूंखां पंहिंजी ज़ात पुछी, मां ॿुधायमि त मां मेघवार आहियां। उन्हनि चयो त मेघवार हलो न आहिनि, भले भील अचे या को ॿी कम्यूनिटी अचे, मेघवार हलो न आहिनि। त वाणियुनि जे नज़रनि में जेको आहे पंहिंजी जेको आहे रिस्पेक्ट छो पंहिंजी मतिलबु एतिरी
छो ख़राबु आहे ऐं उन पाण रिस्पेक्ट खे कीअं था ठाहे सघूं ऐं तव्हां कहिड़ा मतिलबु इक़दाम वठंदव त उन असां जेको आहे असांजी कम्यूनिटी जी एतिरी रिस्पेक्ट थी वञे जो पाण ॾिसो तव्हां ॻाल्हि कई त हुननि में ॿधी आहे, असां वटि ॿधी न आहे। हुननि में छा आहे, ॿधी आहे। हुनजी पंचायत आहे जेको मज़बूत आहे, असांजी पंचायत मज़बूत न आहे, छो त असांजी पंचायत मज़बूत बणणु ॾिनो ई न आहे। अगरि असांजी पंचायत मज़बूत हुजे, असां वटि एजुकेशन सेंटर हुजे न, त तव्हां जहिड़ा महिनती दोस्त छो ॿियनि जे दरनि जा धिका खाइनि। असल कसूर असांजो पंहिंजो आहे, हुननि जो कसूर न आहे। छो त असां मज़बूत जेका दोस्त मज़बूत आहिनि हुननि जे सां गॾु हलण बि के असांजा दोस्त अहिड़ा आहिनि जेको नथा चाहिनि। अगरि असां हुनखे कसूरवार छो चऊं, असां हुननि वटि वियासीं, उहे असां वटि कोन आया। अगरि असांजी पंचायत हिन ते मज़बूत हुजे हा, पिलर्स भला हुजनि हा, त तव्हां छो वञो। ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे न, त असांजे मेंगवार कम्यूनिटी ॿिए दर ते छो वञे। मां छो रड़ियूं कंदो आहियां, मूंखे का शइ जी कमी न आहे। ॾिसो एज़ मां हेड मास्टर बि आहियां, डॉक्टर बि आहियां, लैंडलॉर्ड बि आहियां, ईअं न आहे, पंहिंजी ॿार बि पंहिंजो आहे। जाम आहे मूं वटि, त मां हिन कम में अचां थो, धिका खायां थो, दोस्तनि खे सम्झायां थो। सिर्फ़ु इहा ई ॻाल्हि जेका तव्हां मूंखे कई त यार मां हुते वियुसि, मूंखे वापसी मोकिलियो। अगरि तव्हां सां मेंगवार कम्यूनिटी जो सेंटर पंहिंजो हुजे, तव्हां छो वञो, हा ग़रीब दोस्त छो वञनि। अॼु कोई हिकु दोस्त अहिड़ो आहे टैलेंटेड वेठो, हुन वटि वीचारे वटि फीस ई न आहे, छाजी एडमिशन जी, यूनिवर्सिटी वञी पढ़े। तव्हां ॾिसो हिंदू कम्यूनिटी में अॼु ऑस्ट्रेलिया वेठा आहिनि, कोई USA वेठो आहे, कोई जर्मनी वेठो आहे स्कॉलरशिप लाइ। हुननि साईं पंहिंजा लिंक ठाहिया आहिनि, उहे पंहिंजी क़ौम सां सचा रहिया आहिनि। हुननि जा जेका लीडर आहिनि उहे पंहिंजी क़ौम सां सचा आहिनि। असांजा लीडर असांजी क़ौम खां सचा बि न आहिनि। हाणे तव्हां ॾिसो, तव्हां कैलकुलेशन डिस्ट्रिक्ट घोटकी में तव्हां मोर देन 70,000 वोट आहिनि असां वटि। तव्हां कैलकुलेशन कयो, तक़रीबन जीअं मेंगवार माना भील बिरादरी मिनारिटी जा वोट तव्हां चओ था। मिनारिटी जी ॿुधायां थो मां, तक़रीबन ई आहे, न त 50+ ज़रूरु हूंदा। अगरि असां में ॿधी हुजे न त असांखे ॿियो न ते मख़सूस सिट मिली आहे। असां वारा सिर्फ़ु छा कनि था, काउंसलर मिली, हाणे ॾेढकी सिटी जी ॻाल्हि ॿुधायां, 2 काउंसलर मिलिया, उन ते माना 10,000 वोट असां ॾेई छॾियो। अगरि असां पाण खुलिया थी सिधा बीहो न, असां 6 सीटां खटूं आहे, घणियूं 6 सीटां काउंसलर जूं। असां टाउन ते राज कयो न, असांजे पंहिंजो हुजे न चेयरमैन या नायब चेयरमैन, हिकु सीट वारो चेयरमैन थी वेठो आहे, 6 सीटनि वारा धिकनि ते वेठो आहे। उहो छो त असांजा पंहिंजा पिलर्स जेके आहिनि उहे कमज़ोर आहिनि। पिलर्स कमज़ोर न हुजे न त असां हिते मुआलू वटि कयूं, हर कंहिंसां ॻाल्हाए वठूं, जेतिरो हुननि जो हक़ु आहे ओतिरो असांजो हक़ु आहे। केरु कंहिंखे मारे थोरो थो। मां पाण बि हिन दफ़े बि कंहिं वटि वेठो हुउमि सियासी दोस्त वटि, त मां हुन सां इहा ई ॻाल्हि कई, तव्हां असां सां वाइदो कयो, तव्हां असांजी कम्यूनिटी लाइ कमु कंदव, असां तुंहिंजी हेल्प कंदासीं। त हुन चयो अगरि मां पूरो न लही सघां त, मां सोचे वटि पूरो लही सघंदे तूं असां ते कम्यूनिटी ते तवजा ॾे। अगरि न तवजा ॾिनी, मां तोखां वाइदो कयां थो मथी इलेक्शन में तुंहिंजे साम्हूं मां पंहिंजे भाउ खे बीहारींदुसि। अॼु मां तुंहिंजी वर्क कयां थो, सुबुह तुंहिंजे साम्हूं मुंहिंजो ब्रदर हूंदो, इहा ज़हन में सोचे वठि। उहो उथी करे क्लैपिंग करणु लॻो, चई यार तव्हां मेंगवार कम्यूनिटी में अहिड़ा बि दोस्त आहिनि जेका असांखे चैलेंज ॾियनि था, मां सॾु ॾींदासीं। हाणे असां बग़ावत ते लथा आहियूं, बग़ावत कंदासीं, बाग़ी बढ़ंदासीं, तॾहिं असांखे कमु मिलंदा, न त साईं इहे जेको अॻिते पोइ ते घुमण वारा दौर विया, असां न उहो कयो आहे न कंदासीं। हाणे असांखे कंहिं बि MNA MPA चाहे जेको बि असांखे कमु न ॾिनो, असां बग़ावत कंदासीं, बाग़ी बढ़ंदासीं, ज़रूरु बढ़ंदासीं। हिकु सियाणनि चयो आहे त बग़ावत कंदड़ ऐं बाग़ी माण्हू जो लफ़्ज़ सुनहरी अखरनि मां लिखियो वेंदो आहे। बेशक साईं, बेशक मिसाल आहिनि असां वटि काफ़ी। मिसाल तव्हां वटि काफ़ी आहे, तव्हां पाण सम्झी वञो। बाक़ी हाणे असांजी कम्यूनिटी जा जेका कमु नथा थियनि, मूंखे लॻे थो असां हाणे महिनत कई आहे, कोशिशि कंदासीं। अगरि असां अची वियासीं त पहिरियों झंडो ई बग़ावत जो खणंदासीं, विदाउट बाग़ी असांजी क़ौम खे या असांजी मेंगार कम्यूनिटी खे कमु कोन मिलंदा, छो त उहे हुननि खे सुञाणे वेठा आहिनि। वॾी महिरबानी दोस्तो मां जेको आहे ना यूट्यूब जी अर्निंग जो जेको आहे लालची आहियां ऐं ना ई मूंखे को शोहरत खपे, ठीकु आहे। मां हिकिड़ो तव्हांजो ख़िदमतगार आहियां, ठीकु आहे। अगरि 2000 इलेक्शन 2024 ऐं 25 जी तव्हांखे चस्को वठिणो आहे त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं मुंहिंजे जेको फेसबुक पेज खे लाइक कयो। वॾी महिरबानी साईं, तव्हांजो वॾी महिरबानी।